नाज़रीन, आज़ाद कश्मीर में हुकूमत अवामी एक्शन कमेटी में मुआहिदो थी वियो आहे। मुज़फ़्फ़राबाद ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि कमेटी मेंबरनि जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुआहिदे जो ऐलान कयो वियो। धुरियुनि जा मामला तय करण जे लाइ लीगल एक्शन कमेटी क़ाइमु कई वई आहे। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान वफ़ाक़ी वज़ीर चयो त कानूनी कमेटी जे हर 15 ॾींहं गॾिजाणी थींदी। असां तकरार बदिरां मुशावरत अना बदिरां यकजहती खे हथी ॾिनी। आज़ाद कश्मीर में हाणे हालतूं मामूल ते अची वियूं आहिनि। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ पिया ॾियूं त आज़ाद कश्मीर में हुकूमत अवामी एक्शन कमेटी में मुआहिदो थी वियो आहे। मुज़फ़्फ़राबाद ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि कमेटी मेंबरनि जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुआहिदे जो ऐलान कयो वियो। धुरियुनि जा मामला तय करण जे लाइ लीगल एक्शन कमेटी क़ाइमु कई वई आहे। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान वफ़ाक़ी वज़ीरनि चयो त कानूनी कमेटी जे हर 15 ॾींहं गॾिजाणी थींदी। असां तकरार बदिरां मुशावरत अना बदिरां यकजहती खे हथी ॾिनी। आज़ाद कश्मीर में हाणे हालतूं मामूल ते अची रहियूं आहिनि।